साईं सदाईं करीम थे सिंध सुपार दोस्त मिठा दिलदार आलम शब आबाद करे काबिल एहतराम SSP अमजद अहमद शेख ॿिया जानशुर शहरी एक्शन कमेटी जा दोस्त जानशुर जी सुञाण धुरियूं सियासी समाजी अॻवान सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो सदर साईं हाफ़िज़ अलंदोतियूं साईं शेख साहब फ़कीर अग्रवाल असां ॿिया महिमान DSP सभिनी खे सलाम काफ़ी शयूं आहिनि असांजो हिकिड़ो कॾहिं बि जामशोर शहरी एक्शन कमेटी सच पुछो त साफ़ ई जो कमु इहो न हूंदो आहे को सियासत करे या इन्हनि में अचे या कंहिं पार्टी जो थिए जॾहिं हिकिड़ो अहिड़ो लम्हो आयो 5-6 साल अॻु में त हिते फुरियूं वाक़िया इलाही थी विया जंहिंमें उन खां अॻु में रहिया फ़र्क़ बशीर इरफान बहादुर जंहिंमें हुया वसी हैदर हुयो तंहिंमहिल SP वसी हैदर हुई हो त हिकिड़ो वक़्तु सुम्हरो जोई जो राति 2 बजे सामान खयो कंहिं मजबूरी खां पंहिंजी फैमिली सां वञे पियो हिते सिम नाले ते हथियार बंदनि हुनखे फुर करे उन मज़ामत दौरान गोलियूं हणी शहीद कयूं उन में जेको आहे असांजो जेको आहे शहरी एक्शन कमेटी जो असां महसूसु कयो ऐं सभु पार्टियूं यकीनन वॾी वॾी पार्टियूं उन में कांग्रेस पार्टियूं हुयूं इहे जेके बि हुयूं त इहे इन बदामियुनि लाइ छा बुनियादी मसइलनि लाइ सिहत लाइ तालीम लाइ सभु दोस्त वेठा आहिनि पर कंहिंजो आवाज़ु कोन हो मजबूरनि असां कलमकारनि खे दोस्तनि खे उन्हनि विहारे सभिनी पार्टियुनि खे आल पार्टीज़ घुराए उन ते इहो जेको आहे शहरी एक्शन कमेटी ठाहीसीं उन्हनि में वरी बि असां जेके बि सियासी पार्टियुनि जा अॻुवान उन्हनि खे जेको आहे नुमाइंदगी ॾिनी थी उन्हनि खे 6 साल गुज़री विया आहिनि अॼु जेको आहे 6 साल में हलूं पिया जिन दोस्तनि असांखे जेको आहे इज़त मान ॾेई जेको आहे असांखे चयो त हीउ एज़ाज़ हिन दफ़े तव्हांखे प्रेस क्लब खे ॾियूं था तव्हां नुमाइंदी कयो त हीउ आऊं शहरी एक्शन कमेटी जो चेयरमैन आऊं न पर हीउ सभु दोस्त आहिनि तव्हां आहियो उन टाइम बि जॾहिं असां खयो इशू त माशाअल्लाह शुक्र अलहमदिल्ला वक़्तु सुम्हरो जवाबदार गिरफ़्तार थी आहे अॼु ताईं उनजे कंप्रोमाइज़ न थी आहे त हीअ कल्ह असांजो कल्ह वाक़ियो थियो आहे हिकिड़ो गुरफ़त आफराए थियो आहे हिकिड़ो ॿियो कोटड़ी में हिकिड़ो चांडियो आहे हाणे इहो हफ़्तो थी वियो आहे असांजे SHO साहिबु उन्हनि खे दुकानदार खे फ़ोन थो करे अची FIR कराए त हाणे हू हुन ॾे मेड़ खणी विया आहिनि या हुननि को दबाव पियो आहे त हाणे न पियो करे जॾहिं बाबा तव्हां डकैती आहे का वारदात आहे का बदअमनी आहे का फुर आहे को अॻ में केतिरा वाक़िया इहे हुया त माण्हू घर में घिरी वेंदा अंदरि मोटरसाइकिल कढी ईंदा माण्हू घरनि में घिरी उन्हनि खे यरकमार कराए सोना ज़ेवर फुरे वेंदा हाणे इहो आहे त माण्हू ईअं जेको आहे हिकिड़ो किराए जो कमिरो आहे छॾे ॻोठ हलिया मोटी अचंदा चवंदा 3 लख जो सोन कोन्हे गाॾी ॿाहिरि पंचर 2-3 पंचर बीहारे हलिया था वञनि 3 ॾींहं बीहारे चवंदासीं गाॾी ॿाहिरि घुम थी वई ऐं उनखे लाक नथा आणनि यानी हीअ असांजी ज़िमेवारी आहे असांजी शहरनि जी ज़िमेवारी आहे SSP साहिबु वेठो आहे हिन खां अॻु में असांजी तोकीर नईम साईं नईम अहमद शेख DIG थी वियो आहे उन असांखे फाइटर गश्तूं ॾिनियूं असांखे चेक पोस्टूं ॾिनियूं जेके चोरनि जा लंघा माशाअल्लाह हींअर बि चोरनि जो नालो बि कोन्हे को वॾा वॾा चोर उन्हनि तबाहूं करे वेठा आहिनि ऐं उहे निकिरनि कोन था ऐं असां ॼाणूं था तव्हां बि ॼाणूं था SSP तोकीर नईम जहिड़ा माण्हू असां जॾहिं कमेटी ठही असां वेठा हुआसीं पहुता हुआसीं हक़ीक़त असां पुछो पिए ॾिठो पिए त माना ज़िंदगी में कोई SSP जामशोर हेॾो न आयो छो त हुन कॾहिं बि कंहिं बंगले जी हाज़िरी न भरी कॾहिं बि कंहिं वज़ीर जी हाज़िरी न की MLA MPA ताईं न वियो छो त भाई जेको बि माण्हू हुजे वॾो हुजे पर हिन मुंहिंजा दर सभिनी लाइ खुलनि नी नंढे खां मथे कयो जंहिंजो मसइलो आहे पेश कयो जॾहिं असां वियासीं चई त अहिड़ी कमेटी मूं न ॾिठी आहे जेकी तव्हांजी कंपी करे मूं खे बि चयो आऊं तव्हांजो मेंबर आहियां कारकुन आहियां मूंखां फीस वठंदा आहियूं ही SSP अमजद तोकीर नहीं जॾहिं असांजो हकनवाल ब्रह्माणी चेयरमैन पोरेतन जो आलमी ॾियारु आयो सुबुह जो असां 7 बजे उथी त 10 माण्हुनि खे अजरो ॾेई जेकी असांजी हाल हरी घर मोकिले दी असांखे फ़ोन कयो तोकीर नहीं साहब यार आपने ये अमल किया है 500 हो 1000 हो लेकिन ये बहुत अच्छा अमल यकीनन माण्हू जो किरदारु पाण ॻाल्हाईंदो आहे त असांजी ॿिए ॾींहं ते तक़रीब रखियल हुई जंहिंजो असां ईअं फॉर्मेलिटी ते मैसेज कयो तो कि हिननि खे ईअं सिविल कपिड़ो शाम जो 6 बजे अची हिते आख़िर वक़्तु तोकीर नहीं हिते अची निकितो ऐं चई त ईंदड़ ईद बि अचे उन में वाजिबु कॾहिं को मसइलो हुजे त मूंखां ॿुधाइजो उन ईद में असां जेको आहे 300 माण्हुनि खे 100 माण्हुनि जो ऐलान कयोसीं पर दोस्तनि SSP जी महिरबानी सां 300 माण्हुनि खे बेवान खे यतीमनि कोरेतनि खे वॻा ॾिना हली असां
जंहिं महिल वियो असां ॾुखारा साथ एहतजाज बि कयोसीं। अमजद शेख साहब आया, असां हिकिड़ो एहतजाज कयोसीं। उन खां अॻु असां नईं माण्हू शेख भले ACPO DIG थी वियो, हालांकि तरक़ी थी वई। हू चए बाबा रबड़ा ते छा पोइ करे, ईमानदारी जी ॻाल्हि आहे। असांजी रेंजर्स जी माना जेको फारूक कहिड़ो न फारूक आहे DSR जेको उन असां तशदुद कयो। SSP जी असां हिमायत में रैली कढी। उन में त भाई हिकिड़ो इंसान दोस्त ऐं तहफ़ुज़ फराहम कंदड़ माण्हुनि खे जेको आहे वञी हलियो। उन चयो भाई मुंहिंजो जेको आहे तरक़ी थी वई आहे। सो यकीनन बिल्कुलु असांजी कोशिशि हूंदी आहे त हाणे असां अमजद शेख साहब असां तौक़ीर न मिलाए थी आहे, अमजद साहब असां सां राब्तो कयो थोरी जी भाउ इहो हाणे हिसो आहे सभिनी जो। पर जेको बि तव्हांजो कमु हूंदो इख़लाक़नि असां सां फ़ोन कई ऐं असांखे घुराए जेको आहे फॉर्मेलिटी कयो। त उहा ॻाल्हि बि असांखे ॾिसण में आई त अॼु उहो अमजद अहमद शेख जॾहिं उहो ॾिठो थी त हिते सिर्फ़ु जामशोर न पर पूरी सिंध ते फस्ट ऑफिसर आयल आहे। सॼी सिंध में SSP में फस्ट आयल आहे। उनखे IG साहब जेको आहे इनाम सां नवाज़ियो आहे। पर हीअ हिते हूंदे बि जामशोर में दादू जी चार्ज मटियारी जी जामशोर जी चार्ज हुई। त असां शहरी कॾहिं बि जेको आहे पुलिस जे इन में न विया आहियूं। असां कोशिशि कई आहे ऐं उन्हनि खे गाइडलाइन जे चयो आहे साईं थोरो महिरबानी कयो हिन हीअं कयो त उन्हनि उन ते माशाल्लाह असांखे इज़त ॾिनी आहे ऐं उन ते अमल करायो आहे। काफ़ी उन ते अमल थियो आहे। सच पुछो अॼु बि तव्हां ॾिसो साईं खे केतिरा साल थी विया आहिनि। तव्हां अॼु ई असां वटि आयो आहे। केतिरा जामशोर में हिते धुरियूं रहनि थियूं, केॾियूं काफ़ी जेको आहे MLA MP वॾा वॾा माण्हू रहनि था। काफ़ी जेको आहे उन्हनि खे छॾे पर असां SSP साहब खे इहो बावर करायूं था त असांजा माण्हुनि जी बि तव्हां चाहियूं त असां वटि कोई दुकानदार हुजनि, वापारी हुजनि ऐं वॾा ॾुआरी हुजनि, वॾा कोई शयूं हुजनि, वॾा की पार्टियुनि वारा हुजनि। पर सुबुह सां मोहम्मद बख्श मरी असां रक्शे में मूंखे स्टेशन ते खणी विया ऐं पाण हिते रक्शे में पहुताऊं त असां वटि सभु ई पैदल हलण वारा माण्हू आहिनि ऐं सचा माण्हू आहिनि, ईमानदार माण्हू, मुख़लिस माण्हू, पंहिंजे शहर सां मुहबत रखनि था, पंहिंजे तनज़ीम सां, पंहिंजे मक़सद सां, पंहिंजे सिहत सां, पंहिंजे तइलीम सां मक़सद रखनि था। न की जेको आहे अहिड़नि छो त असां ॾिसूं था त असां बंगलनि तां वेंदा हुआसीं ऐं उतां कम न थींदा। अॼु शुक्र अल्हम्दुलिल्लाह उते जेको आहे हाफ़िज़ जमील जो कमु पियो थिए, रबना जो कमु थिए, शेख साहब जो कमु पियो थिए। पोइ SHO साहब ओॾी महिल ई ॻाल्हाए पियो पर SSP साहब ओॾी महिल ई रिप्लाई पियो करे भाउ हुकुम छा मसइलो आहे। त हीअ पुलिस जो जेको हिन केतिरनि सालनि खां जेको किरदारु आहे हीअ आउं सम्झां थो त हीअ पुलिस जो आहे त को राशन विराईंदा अथनि, इलाज कराईंदा अथनि। ऐं SSP साहब अमजद साहब उहो करे ॾेखारियो। हिते जंहिंजी बजटूं अचनि थियूं जेके DHO में DC ऑफिस में या ॿियनि में ऐं सम्झां थो जेकॾहिं इहे हर को पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे हा त शायदि को बि बुखियो न सुम्ही सघे। त इन सिस्टम में हुआसीं त अमजद शेख साहब खां माज़रत था घुरूं, असांखे जवाबु ॾेई सघे। मुहर्रम जा ॾियारा आहिनि ऐं हुन में प्रोग्राम बि कमु असांजो बि कमु कयोसीं। मैदान में आयासीं त असांजे माण्हू नांगुरियूं कयूं। हिते हेॾा माण्हू रहनि था, हेॾी वरी सिस्टम रहनि था ऐं उहे जेको आहे चयूं त इहे माण्हू नंढड़ा ऐं अची सियासत कनि या उहे कमु कराइनि, उहे मसइला हल कराइनि। असांजे चवण ते पोइ फाइटर गश्त मिलनि, चौकियूं मिलनि, ॾोहारी जो नक नकार थिए त पोइ उहे मनशात फिरोज उहे ॾोहारी असांखे कोई बर्दाश्त कोन कंदा। बहरहाल असांखे पुलिस ते एतमाद आहे। असां उन्हनि जा बि जेको आहे दोस्त आहियूं जिन जेको आहे हीअ पंहिंजे हिन ख़िदमत बि कनि था माण्हुनि जी, उन्हनि खे अमुन बि ॾियनि था, उन्हनि खे तफ़्ज़ बि ॾियनि था। उन्हनि खे असां नंढड़ा माण्हू SSP साहब खे चयो त हिकिड़ो ग़रीब आहे हुनखे इलाज लाइ पैसो कोन्हनि, दोस्तनि खे ख़बर आहे। पर इहो हिकिड़ो गिरोही जे लाइ कोन्हे ई, पर इन्हनि जा ऐं सम्झां थो मुंहिंजे नाचीज़ माण्हू जे करे ई जेके SSP जा जिन माण्हुनि जी मदद कई आहे उहो ख़ुदा जी किताब में साईं पाण वटि त हिकिड़ी जेको आहे इहा ख़ैरात या ख़िदमत इहे इंसान कंहिंखे जेको आहे मौक़िया ॾींदो आहे। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि को सदाईं असांजा हक़ गज़ब करे बंगलनि में वेठा हूंदा आहिनि, पर माण्हू पंहिंजो जेको आहे घरां खीसे में ख़र्च करे असांखे मोहबत ॾियनि, इहा वॾी ॻाल्हि आहे। कंहिंजो कर्ज़ु न रखनि, सिर्फ़ु जेको आहे अलाह खे हाज़िर नाज़िर थी चवंदो आहे असांखे जेको आहे जामशोर में अमन बहाल कराइणो आहे, जंहिंजी असां पघार खणूं था, न की जेको आहे इन्हनि वॾेरनि जी या बंगलनि जी या उन्हनि जी। ऐं SSP साहब बिल्कुलु जॾहिं मां
लॉकडाउन जो मसइलो शुरू थियो हिकिड़े ॾींहं खां वठी महीने जे अंदरि जेको आहे शुरू थी वई त हुन में हेतिरा माण्हू जेको आहे चालान कया विया, हेतिरा माण्हू ॿधी इलाइक़ा बि कया विया, हेतिरनि ते तशदुद कयो त अमल न करण ते बिल्कुलु असांजी जेको आहे केॾो जेको आहे पाण जी बि असांजी हुई कोताही। पोइ उन बर्दाश्त में रिएक्शन में पुलिस उनखे मिनतूं करे, उन्हनि खे रेंजर्स मिनतूं करे, तशदुद करे जेलनि में वाड़े पर असां आऊं सम्झां थो बाक़ाइदा असांजो SSP जामशोर हुजे जेको आहे कंहिंखे धिको बि न ॾिनो, कंहिंखे लठ बि कोन आई, पर उहो करे बि ॾेखारियो ऐं उन ते अमल बि करे ॾेखारियो। एहतियाती तदाबीर जेके हुया असांजे शहरनि में बिना की लठे लकड़ो खां सवाइ हिकिड़ी उहा जामशोर में जेको आहे SSP साहिबु जेको ग़रीबनि लाइ जेकी मदद कई थी सघे उन पंहिंजे करे कयो हुजे, जिन सरहदी वारनि ॾिनो हुजे पर पाण कॾहिं बि न ॾिनो, पर सभिनी दोस्तनि इन्हनि समाजी माण्हुनि खे ॾिनो। पंहिंजी जेको आहे पुलिस जो हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो, उनजे थ्रू उन्हनि ताईं वञी जेको आहे घर घर वञी ॾिना। ऐं सम्झां थो हिते कहिड़े बि जेको आहे दौलतमंद कहिड़े जी MP MLA सरकार ताईं एतिरो न ॾिनो जेको आहे SSP अमजद जेको आहे कयो, हुनजी मदद कई। घणो टाइम न वठंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला असां दुआगा आहियूं साईं जे लाइ, जिथे बि हुजनि इंशाअल्लाह असांजी जेको आहे अमन पार कराइनि। साईं खे कीअं गुज़ारिश कंदासीं त अॻ में बि फाइटर गश्त हुया ऐं चेक पोस्टूं हुयूं जेके मेन चौराहनि ते जेको 5 चेक पोस्ट, हिकिड़ी शोराकोट ते हुई, हिकिड़ी पुरवन जे लाड़े खां हेॾां RBP कॉलोनी खां, हिकिड़ी हिते पैरामेडिकल खां हिते पुलिस वारा बीहंदा ऐं 5 फाइटर गश्त हुया। असां भले उन में कुझु जेको आहे ॾिना वञनि, छो त राति जो चेक पोस्ट जाम थोरो थाणे जी हैसियत थो रखे ऐं फ्लाईओवर ठहण जे करे उन में इहा आहे तकलीफ़ आहे त पोइ उन्हनि ते पहुचण में रसाई में बि हिकिड़ो SI ऐं हिकिड़ो पुलिस वारो आहे, हुननि जे मुताबिक़ त पोइ भॼणा आहियूं त असां चऊं था त पोइ उन्हनि खे बि थोरो 2 माण्हू वधाए वञनि, जा फाइटर गश्त ॾिना वञनि ऐं उनखे जेको आहे वधीक असां 1-5 जे लाइ चयो ते जंहिंमहिल नई मोहम्मद शिव साहिबु जिया जी ओॾी महिल असांखे कोटड़ी में 1-5 करे ॾिनो। असां इन लाइ चयो ते चेक पोस्ट जाम शुरू पर 1-5 हुते थी वई, इहा बि असांजे लाइ वॾी जेको आहे ख़ुशि नसीबी आहे जीअं असां उन ते जेको आहे पंहिंजी कंप्लेन दर्ज कराईंदा आहियूं। बहरहाल असांजी इहा कोशिशि रही आहे त पुलिस सां जेको आहे अहिड़ो रवैयो अख़्तियार कयूं जेके असांजे लाइ पंहिंजी निडरता फिटाइनि ऐं असां आराम सां सुता पिया आहियूं पर पाण उन्हनि शयुनि जी हिफ़ाज़त नथा कयूं ऐं पोइ वरी उनजो रिएक्शन पुलिस ते था ॾियूं त घटि में घटि पाण असां सुठा शहरी हुजण जे नाते ही इख़्तिलाक़नि ऐं फ़र्ज़ु थो थिए त पुलिस जा ॿाह बि ॾिठियूं। तव्हां वटि जेकी बि का इंफॉर्मेशन हुजे, जेकी बि का, छो त हिते जेको बि माहौल हिन पढ़ियल लिखियल तइलीमी इदारनि में माहौल ख़राबु कयो उहे माण्हुनि ॿाहिरि निकिरो आहे। ॿाहिरिया माण्हू हिते अची रहनि था, ॿाहिरिया माण्हुनि खे रहण वारा केरु आहिनि ऐं हिते बदअमनी फैलाइण वारा केरु आहिनि। तव्हांखे उन में थोरी बि का शक आहे, नज़रसानी आहे त साईं अॻ में बि असांखे चयो थियो त असांजो हद जो विसेचो आहे त तव्हांजी राज़ में रखंदा त घटि में घटि असांजा का बचड़ा बचा थी पवंदा। ऐं शुक्र अलहमदिल्ला तव्हां ॿुधायो हेतिरनि सालनि में असां वटि को इन बदअमनी में को माण्हू थकी या मोह न आहे त बदअमनी इहा न पई चए जेको मोटरसाइकिल वञे या मोटरसाइकिल वञे या को मोटर वञे का प्लेट वञे। बदअमनी ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजे घर में घिरी को माण्हू मारे विझे या को गाॾियूं खोरे रोड ते हथियार खणी अची वञनि, उहा न आहे। उन्हनि खे बहितर बणण लाइ असां SSP खे गुज़ारिश कंदासीं त थोरो पुलिस खे गश्त खे वधाए। साईं जा महिरबानी जो असांखे इज़त माण्हू ऐं असां हिन नंढड़नि माण्हुनि जे विच में आया ऐं इहो हिननि जो जेका महिरबानी आहे साईं जी।